ॾढ छा आहे, उन जा केतिरा क़िस्म आहिनि ऐं चहिरे ते थींदड़ ॾढ जा अहम सबब कहिड़ा आहिनि। अॼुकल्ह ॾढ खे रोकण हिकु चैलेंज छो बणिजी वियो आहे। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां आहियां डॉक्टर मरियम सोहू, MBBS DDERM, कंसल्टेंट डर्मेटोलॉजिस्ट ऐं कॉस्मेटोलॉजिस्ट एट चाणका हॉस्पिटल आड़काना। अॼु असां ॻाल्हाईंदासीं ॾढ जे बारे में। ॾढ जेके फंगल इन्फेक्शन, रिंग वॉर्म या डर्मेटोलॉजी में असां उनखे टीनिया चवंदा आहियूं, उहो छो थींदो आहे। इहो हिकिड़ो फंगल इन्फेक्शन आहे। इहो जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि ते थी थो सघे। अगरि मथे ते थियो, जेको ख़ासि तौर ॿारनि में थींदो, उनखे असां टीनिया केपाइटिस चवंदा आहियूं। अगरि जिस्म ते थियो, ट्रंक ते थियो, त उनखे टीनिया कार्पोरिस चइबो आहे। अहिड़े नमूने उहो असांजे नहनि खे अफेक्ट करे थो सघे, जंहिंखे असां टीनिया उंगम ओनिकोमाइकोसिस चऊं था। पेरनि जे विथियुनि में थी थो सघे ऐं जेके हेठि गिरोन वारा हिस्सा आहिनि, यानी जिन्सी जेके हिस्सा आहिनि, उते थी थो सघे। चहिरे ते ॾढ थींदो आहे, हिकु त उनजो अहम जेको सबबु आहे, अॼुकल्ह जीअं त हर छोकिरी न पर हर मर्द जो बि इहो आहे त असां ॿिए खां अछा थियूं, जेतिरो वधि थी सघे। हाणे अछे थींदड़ क्रीमुनि में जेको आहे स्टीरॉइड मिलियल हूंदा आहिनि ऐं अॼुकल्ह ॾढ जेको चहिरे ते जेके टीनिया इनकंग्नीटो बि चइबो आहे, उनजो अहम सबबु बणिजी वियो आहे। उनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असां रोके सघूं था, पर अॼुकल्ह हिकु ॾढ जो इलाजु चैलेंज बि बणिजी वियो आहे। उहो चैलेंज छो बणिजी वियो आहे? हिकु त ॾढ जूं जेके दवाऊं आहिनि, उहे तमामु घणियूं महांगियूं आहिनि। मरीज़ वठी त वेंदो आहे, हफ़्ते खनि में उन्हनि खे फ़र्क़ु बि पइजी वेंदो आहे, पर अगरि उनजो विथड्रॉ कजे, माना अधु में छॾे ॾिजे, त ॾढ वरी ॿीहर थी थो सघे। ॿियो, अगरि फैमिली मेंबर खे ॾढ आहे या असां किथे वर्किंग आहियूं, उते ॿिए कंहिंखे ॾढ आहे ऐं उन सां जेको आहे सो गॾु, फॉर एग्ज़ाम्पल, उन पंहिंजे चहिरे ते हथु लाथो, हाणे भेण हिकु ॿी भेण खे हथु लाथो, उतां बि ॾढ थी थो सघे। ॿियो त स्कूल में जेके ॿार आहिनि, ॿारनि खे अगरि मथे में ॾढ आहे, त ॿार गॾु खेॾण महिल ॾढ हिक खां ॿिए माण्हू ताईं बि मुंतक़िल करे था सघनि। ॾढ खे असां रोके था सघूं अगरि उनजो मुकमल इलाजु कयो वञे। इन जो इलाजु मुख़्तलिफ़ तरीक़नि सां थी थो सघे। सभ खां पहिरियां त घर में अचूं त पंहिंजो टुवाल अलॻि करे छॾियो, पंहिंजो इस्तेमालु थींदड़ साबुण जेको आहे उहो अलॻि करे छॾियो। उन खां अलावा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं दवाऊं आहिनि, जहिड़ो क लॻाइण जूं दवाऊं आहिनि, जंहिंमें क्रीम लोशन्स थी विया या खाइण जूं दवाऊं आहिनि। अगरि चमड़ी सां रिलेटेड कोई बि मसइलो हुजे ऐं तव्हां मूंखे ॾेखारणु चाहियो, त मां लतीफ़ मेडिकल सेंटर ते हर सूमर खां छंछर ताईं शाम 4 खां 8 बजे ताईं वेहंदी आहियां। अगरि तव्हांखे नंबर नोट करिणो आहे ऐं नंबर ते तव्हांखे डिस्कस करिणो आहे कुझु बि, त मुंहिंजो नंबर आहे 0300 9839 787। तव्हां इन ते मूंसां राब्तो करे था सघो। महिरबानी।